पुलिस जे क़दीमी तरबियती इदारे पुलिस ट्रेनिंग कॉलेज शेदादपुर में 650 रिकॉर्ड पुलिस एहलकारनि, 603 मर्द ऐं 47 लेडीज़ एहलकारनि जी 177 ही पासिंग आउट परेड थी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पमहर मूजिब परेड जी सलामी एडिशनल आईजी सिंध अब्दुल कादिर कयूम, डीआईजी ट्रेनिंग सिंध अब्दुल मजीद खोसो, प्रिंसिपल पीएसपी अली शेर जखराणी वरती ऐं पासिंग आउट परेड जो मुआयनो करे वफ़ादारीअ जो हलफ वरतो। पासिंग आउट परेड दौरान 2 लेडीज़ एहलकार समेत 4 एहलकार ओचितो तबियत ख़राब हुअण करे बेहोश थी किरी पिया, जिनखे फर्स्ट एड ॾिनी वई, जॾहिं त पुलिस ट्रेनिंग कॉलेज जी तारीख़ में पहिरियों भेरो मक़ामी वर्किंग स्टाफ़नि खे फुटेज ठाहिण खां पाबंदी मड़े मना करे फुटेज ठाहिण न ॾिना विया, न ई रिपोर्टिंग करण ॾिनी वई। प्रेस क्लब शेदादपुर जी वर्किंग स्टाफ इन एडिशनल आईजी आॾो एहतजाज करे शिकायत पिण कई। पासिंग आउट परेड में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ट्रेनर नवीद अहमद, खुदा बख्श, पारस चाचड़, निदा लतीफ़ ऐं नादिया शाह खे एआईजी पारां सर्टिफिकेट ॾिना विया। पासिंग आउट परेड में एसएसपी सांगड़ बशीर अहमद ब्रोही समेत पुलिस ऑफिसरनि ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। पासिंग आउट परेड में लेडीज़ एहलकारनि जी ज़हानत खे ज़ाहिर करण लाइ पीटीसी जी तारीख़ में पहिरियों भेरो खेनि ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबले जो करतब करायो वियो। पासिंग आउट परेड में घोड़नि जी डोड़ समेत होज मालो ॾेखारियो वियो।